नमस्कार दोस्तों, मां आहियां सारंग इस्लाम। अॼु मां तव्हांखे 5 अमेजिंग फैक्ट्स ॿुधाइण वारो आहियां। फैक्ट नंबर 1, स्नेल हैज़ मोर देन 14,000 टीथ्स। कैन यू बिलीव इट? स्नेल वटि 14,000 खां मथे दंद थींदा आहिनि ऐं असां इंसाननि वटि 32 बसि। फैक्ट नंबर 2, छा तव्हांखे ख़बर आहे त इंसान 20 डेसिबल्स खां वठी 20,000 डेसिबल्स ताईं आवाज़ खे ॿुधी थो सघे? बसि। फैक्ट नंबर 3, छा तव्हांखे ख़बर आहे त जेकी असांजी मोबाइल फोन जी स्क्रीन थींदी आहे, असां जेको टॉयलेट सीट यूज़ कंदा आहियूं हुन खां वधीक किनी थींदी आहे इहा। फैक्ट नंबर 4, छा तव्हांखे ख़बर आहे त इंसान छड़ो स्पेस में 15 सेकेंडनि खां मथे नथो जी सघे। 15 सेकेंड मैक्सिमम टाइम आहे दैट ही कैन लिव इन स्पेस। फैक्ट नंबर 5, एज पर द रिसर्च, हिकिड़े अंदाज़े मुताबिक़ त कुछ माण्हुनि इहो चयो आहे या कई रूमर आहे, आई डोंट नो, बट इट्स अ फैक्ट त माण्हू था चवनि हिटलर जे करे अप्रोक्सीमेटली 2 करोड़ खां मथे माण्हू मरिया।